ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ज़िक्र कंदासीं। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त हिकु ज़माने में गटर नालनि में ॿोरियूं विझी बंदि कयो वेंदो हो। बदकिस्मती सां वसीलनि जी खोट न आहे, पर कमु करण जी नियत जी ज़रूरत आहे। हाणे यूसी बजट 13 लख आहे। मेयर कराची चयो त फारूक सत्तार केरु आहे, हुनखे तासुब खां पासो करणु घुरिजे। असीं सिंधु देश जी ॻाल्हि नथा करियूं, पाकिस्तान जी ॻाल्हि करियूं था। मेयर कराची चयो त मुहाजिरनि जे सकाफ़ती ॾींहं ते उहो फारूक सत्तार यकीनी बणाए त को बि तासुब जी ॻाल्हि न कंदो। लियारी सिर्फ़ु असांजो इलाइक़ो न आहे, पूरो कराची सिंध असांजो आहे। फिल्म ठाहे साज़िश कई हुई। मुर्तज़ा वहाब चयो त पीपी बयाने खां मोदी सरकार खे परेशानी आहे। जंगी सिफ़ारती माहज़ ते हाराइण बाद हू फिल्म ठाहे पियो। मोदी गुजरात जो कासाई आहे। मेयर कराची चयो त सूमर खां पोलियो मुहिम शुरू थी रही आहे। जंहिं बि यूसी में पोलियो मुहिम दौरान को मसइलो आयो त उन यूसी इंतिज़ामिया सां राब्तो करे थी, जीअं उन जी मदद करे सघे। नाज़रीन, हिकु ज़माने में गटर नालनि में ॿोरियूं विझी बंदि कयो वेंदो हो। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे बदकिस्मती सां वसीलनि जी खोट न आहे, पर कमु करण जी नियत जी ज़रूरत आहे। हाणे यूसी बजट 13 लख आहे। मेयर कराची चयो त फारूक सत्तार केरु आहे, हुनखे तासुब खां पासो करणु घुरिजे। नाज़रीन, मेयर कराची चयो त असां सिंधु देश जी ॻाल्हि नथा करियूं, पाकिस्तान जी ॻाल्हि करियूं था। मुहाजिरनि जे सकाफ़ती ॾींहं ते उहो फारूक सत्तार यकीनी बणाए त को बि तासुब जी ॻाल्हि न कंदो। लियारी सिर्फ़ु असांजो इलाइक़ो न आहे, पूरो कराची सिंध असांजो आहे।